तनमन साफ़ यूट्यूब चैनल जा मोअज़्ज़िज़ नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अॼु हिन वीडियो में बयानु कंदासीं रमज़ान पाक जे पहिरीं राति ऐं पहिरें रोज़े जी फ़ज़ीलत। सैयदना अबू सईद ख़ुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आलीशान आहे त जॾहिं रमज़ान जे महीने जी पहिरीं राति ईंदी आहे त आसमाननि ऐं जन्नत जा दरवाज़ा खोलिया वेंदा आहिनि ऐं आख़िरी राति ताईं बंदि न आहिनि थींदा। जेको बि बानू हिन मुबारक महीने जे कंहिं बि राति में नमाज़ पढ़े थो त अल्लाह तबारक व तआला जल शानहू उन जे हर सजदे जे एवज़ उन जे लाइ 1500 नेकियूं लिखंदो आहे ऐं उन जे लाइ जन्नत में ॻाढ़े याकूत जो घर बणाईंदो आहे जंहिंमें 60,000 दरवाज़ा हूंदा ऐं हर दरवाज़े जा ताक सोन जा ठहियल हूंदा जिन में ॻाढ़ा याकूत जुड़ियल हूंदा। पोइ जेको रमज़ान जे महीने जो पहिरियों रोज़ो रखे थो त अल्लाह ताला महीने जे आख़िरी ॾींहं ताईं उन जा गुनाह माफ़ फरमाए छॾे थो ऐं उन जे लाइ सुबुह खां शाम ताईं 70,000 फ़रिश्ता मग़फ़िरत जी दुआ कंदा रहनि था। राति ऐं ॾींहं में जॾहिं बि हू सजदो करे थो उन जे हर सजदे जे एवज़ यानी बदिले में खेसि जन्नत में हिकु अहिड़ो वणु अता कयो वञे थो जो उन जे छांव में घोड़े सवार 500 सालनि ताईं हलंदो रहे। सुभान अल्लाह अज़ वजल। तनमन साफ़ यूट्यूब चैनल जा मोअज़्ज़िज़ नाज़रीन, अल्लाह पाक जो केतिरे क़दुरु अज़ीम एहसान आहे जो उन असांखे पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वसीले अहिड़ो रमज़ान जो महीनो अता फ़रमायो जो उन्हीअ मुकरम महीने में जन्नत जा दरवाज़ा खुली वेंदा आहिनि ऐं नेकियुनि जो अजुर तमामु घणो वधी वेंदो आहे। बयानु कयल हदीस जे मुताबिक़ रमज़ान मुबारक जे रातिनि में नमाज़ अदा करण वारे खे हर हिकु सजदे जे बदिले में 1500 नेकियूं अता कयूं वेंदियूं आहिनि। जन्नत जो अज़ीम शान महल उन खां अलावा हिन हदीस मुबारक में रोज़ेदारनि जे लाइ हीअ बिशारत उज़्मा यानी तमामु वॾी ख़ुशख़बरी बि मौजूदु आहे त सुबुह खां शाम ताईं 70,000 फ़रिश्ता उन जे लाइ मग़फ़िरत जी दुआ कंदा रहंदा।